कंधाकोट खां रिपोर्ट कर रहे हैं अब्दुल खालिक चाचर तंगवाणी लगे नामालूम हथियार बंदन जे तंगवाणी खां सखर वींदड़ मुसाफ़िर वेन खां रोक रक़म मोबाइल फ़ोनियूं फुर करे आसानी सां फरार थी विया। पुलिस ख़ामोश बनल मुसाफ़िरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कश्मीर पुलिस रोडनि तां गाइब ॾींहं ॾिठे जो हथियारनि जे ज़ोर ते फुर करे फरार थी विया। पुलिस खे इतला ॾियण जे बावजूद न पहुती। मिलियल ॼाण मूजिबि तंगवाणी लॻे जमाल थाणे जे हद तंगवाणी गोसपुर लिंक रोड ते पीर जान बाजकाणी वटि नामालूम हथियार बंदन ॾींहं ॾिठे जो सरेआम रोड ते निकिरी आया। तंगवाणी खां सखर वेंदड़ मुसाफ़िर वेन खे हथियार बंदन हथियारनि जे ज़ोर ते रोके वरितो ऐं हथियारनि जे ज़ोर ते मुसाफ़िरनि खां रोक रक़म मोबाइल फ़ोन ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे आसानी सां फरार थी विया। अहिड़ो इतला हद जी पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। मुसाफ़िरनि जो तंगवाणी गोसपुर लिंक वटि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त नामालूम हथियारबंद सरेआम रोडनि ते निकिरी आया आहिनि। पुलिस रोडनि ते वेठल हूंदे बि सरेआम फुर करे विया आहिनि। पुलिस ख़ामोश तमाशे बनल आहे। असां SSP कश्मीर बशीर अहमद बुरोई खां मुतालबो था कयूं त वाक़े जो नोटिस वठी फुर थियल सामान वापसि कराए ॾिनो वञे।